अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदा तो हाला जो सङावती तकरार तां हथियारबंदन रिंद बिरादरी जे घर ते हमलो करे 6 ॼणनि खे क़तल करे छॾियो आहे। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अफ़सोसनाक ख़बर हाला जो सङावती तकरार तां हथियारबंदन रिंद बिरादरी जे घर ते हमलो करे 6 ॼणनि खे क़तल करे छॾियो आहे, जॾहिं त 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। वारसनि पारां लाश खे क़ौमी शाहराह ते रखी 3 कलाक धरणो ॾिनो वियो आहे। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर हाला मां अव्हांखे ॾींदा हलूं त हाला में सङावती तकरार तां हथियारबंदन रिंद बिरादरी जे घर ते हमलो करे 6 ॼणनि खे क़तल करे छॾियो आहे, जॾहिं त फायरिंग जे नतीजे में 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कलोईमा 30 न्यूज़ जो रिपोर्टर ब्यूरो चीफ रिपोर्टर मोहम्मद हुसैन नोहड़ियो। जी मोहम्मद हुसैन नोहड़ियो, ही हालिया में जेको वाक़ियो पेश आयो आहे इन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, असांखे अपडेट कजो। सङावती तकरार तां हथियारबंदन रिंद बिरादरी जे घरनि ते हमलो करे 6 ॼणनि खे क़तल करे विधो, जॾहिं त फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सालारो थाणे जे हद कच्चे जे इलाइक़े कंडो में सङावती तकरार तां विरोही बिरादरियुनि जे हथियारबंदन रिंद बिरादरी जे घरनि ते राति जे वक़्तु हमलो कयो। फायरिंग जे नतीजे में 3 औरतुनि समेत 6 ॼणा क़तल थी विया ऐं 1 औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जहिड़े दौरान मारजीवेल में हिकु ख़ानदान जा मुर्तज़ा रिंद, भुट्टो रिंद, मजनू रिंद, मुस्मात जादू, समरीन ऐं गुलाबी शामिल आहिनि। उन सिलसिले में इतला मिलण ते कच्चे वारे इलाइक़े में पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई, जॾहिं त होॾां ॿिए तरफ़ मक़तूल जे वारसनि पारां लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो हयो वियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। एसएसपी आसिफ बुगियो धरणे वारे हंधि पहुची मुतासिर ख़ानदान सां ॻाल्हियूं करे ख़ातिरी भरे धरणो ख़त्म करायो। एसएसपी